पाप नगर, पाप नगर। ए बीठो थी ने भागो। अरे ममू अला वधाई दी सदको हो जाए। चंगो जो मिली वे मां परी गिटी गोलिया पे तोके। तेरे वाजा ए कुल्ला केड़ो मावट समझिया तो तू खाने ला तो जी सजो गोट पिन्योवा मसे मसे अटे बाजिए ला पैसा आ गया है। अरे ममू घना पैसा गड क्या थी जल्दी बताए। पैसा गड क्या तो अल्लाह। अरे सच सच बुधाए टोटल घना पैसा थी। अल्लाह लोगन मा ये देख लुके बुधा एक बा पंजा ए बाके दे ये तू रख। ठीक है 200 मां थो रखा। ये 50 खणी वनी अटो वठ ए घर वनी मानी पचराए तमा बेल को थी अचा। 100 एक पासे जो किरायो 100 बे पासे जो किरायो माना 200 रुपया मिली विया। हाणे तू घर वज जेसी ते घर मानी पचंदी न मां पुजी वेंदुम। ठीक है तेरे वाजा ए कुला और 50 गणी मा घर बना पूरी जानो भी 50 में क्या मिला तो बागे लगे नो ताने पिन्नने जी भी शिफ्ट भी लगा दी अब मोपरी ये करे। मुंशी हाणे इंतजार कोन थो थिए। मिठल खे वञा आहे न त बालाज खान पंहिंजी दिल जी हसरत पूरी करण जे लाइ कुझु बि करे सघे थो। बाबा साईं मिठल सिधी आंगुर सां निकिरण वारो गिहो कोन्हे। आंगुर खे टेड़ी करणी पवंदी। ठीकु आहे मुंशी हाणे हिन मिठल जो बिलो करणो पवंदो। पर पहिरियां वरियल जो दिमाग़ थधो थिए पोइ मिठल खे बि ॾिसी था वठूं। पोइ बालाज खान दिल जी मुराद पूरी करे वठंदो। वरियल खान जे पोयां आहे मंठार। सरदार साईं वरियल या उन जे माण्हुनि मां को बि नज़र ते चढ़ियुसि न त मेलो गुल करे छॾींदुसि। हा मुंशी मंठार खाली कोन मोटंदो। दुश्मन मां कंहिंखे न कंहिंखे लेटाए मोटंदो। मुंशी जी अखि असां ते कोन ॿुधंदी आहे सरदार साईं। न त हिन वक़्त ताईं वरियल खान जे उताक ते तॾो उछल हुजे। सरदार साईं मुंहिंजे जिस्म जे रगुनि जी रत बि रिजे थी पई। इन शेर दिल खे मारिया पर दिल खे सुकून ईंदो। शेर दिल खे मारणु एॾो सवलो कोन्हे को मुराद। शेर दिल खे मारणो ज़रूरी आहे। उनखे मौत जहिड़ी ज़िंदगी ॾियणी आहे। सरदार साईं वरियल जी ओताक में तॾो पइजी वियो त शेर दिल जो सहारो ख़तम थी वेंदो। बाबा पोइ शेर दिल खे भॼाए 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 मारींदासीं त मज़ो अची वेंदो। तुंहिंजे चवण ते मंठार जी जिस्म तां ज़ंजीर लथा आहिनि मुंशी। जे मंठार कमु न कयो न त पोइ तूं ज़ंजीर में जकड़ियल हूंदे। बाबा मंठार ऋण बारे ॾेखारींदो तव्हांखे। मुंशी भली मंठार ऋण बारे अचे पर असां बि वरियल वारनि सां घटि कोन कयूं हा। पर ख़बर न आहे मुंशी त मंठार तुंहिंजी दिलि में बोतल पीर आहे। मुराद मुंशी मंठार जी वट वरण घणी कंदो आहे। हा हा तव्हांखे बि वेड़ाईंदुसि। तव्हां बि तयारु थियो। मुंशी हिकु दफ़ो वरी मोहबत में मिठल खे मञाइण जी कोशिश कर। जे मञे थो वञे त मामिलो मोहबत में हल थी वेंदो। जे न त बालाज खान पंहिंजे दिल जी मुराद हर हाल में पूरी कंदो। मिठल सम्झ त मस मस बालाज खान जे पुल ते चढ़ियो। बोलाटी हिकड़ी खाराईंदोसांसि।
अंधो आहियां छा? ॾिसी कोन पियो त साम्हूं रावल खान पियो अचे। जिंदा भी आए या मरी वए, कंधु त मथे कर, ॾिसूं त तूं आखिर कहिड़ी भला आहे। लॻे थो त तोखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी न आहे। मां चवां तो असांजे अॻियां हटी वञ। साईं, लॻे थो त मरी वियो आहे। ॾिसां त साईं, मोकिलाए त न वियो आहे। घोड़ा रे हे थाले बता जीरो मरी गया थे। रावल खान का भी कोशिश न कजाए, वो जो मरण पक्को। बालाज खान जे चवण ते पंहिंजी हयाती जो दुश्मन न थी मंठार। पहिरियां बि असांजो तोॾे हिसाब रहियल आहे, वरी ॿीहर आयो आहीं, पर अॼु तोखे तुंहिंजो मौत वठी आयो आहे। मौत मंठार जो न, तुंहिंजो आहे रावल खान। तुंहिंजी हयाती चंद सेकंडनि जी आहे रावल खान। चुपट और सां पंहिंजे मौत खे ॾिस। बाबा माखे न मारता है। मुझे निराला बचा थी, मैं मेरे पवार बाबा मेरी जिंदगी बचे। माँ के न मारता है, माँ के बची जिंदगी प्यार है। बाबा कुछ तरस कर ली। वञ कमदार, पंहिंजे नटरड़े वॾेरे जो लाश खणी वलियल खान खे चओ त बालाज खान जी दुश्मनी पंहिंजे दिल मां कढी छॾे, न त पोइ सिकंदर जो वारो अथई। यादि करे ॿुधाइजांसीं। हाँ बा जरूर ॿुधाए तो पर मुझी भारत थी बाबा, मुझी भारत थी। असांजो मेरा ख्याल रखिजांइ बाबा। जुल्म थियो, कार थियो। ओए मातारा वरियल खान, रावल खान मरियो। वो यो मंठार हाणे सितो थियो। पहिरियों रावल खे मारे, वरी चई त सिकंदर खे मारे दॿो, वरी पोइ वरियल खान खे पोइ आस्तां से मुंहिंजा सभु वॾेरा मारे छॾी थो। ओए मंठार सितो थियो आहे। वॾो ज़ुल्म थी वियो, नाहक थी वियो आहे। छा थियो आहे कादिर? जल्दी ॿुधाए थियो छा आहे? मासा त रावल खान जो खून थी वियो आहे। मंठार मारे वियो आहे रावल खान खे। छा तव्हां पंहिंजी औलाद जे लाइ बि सरदार बालाज खान आयो? हाँ मां बालाज खान आहियां, सरदार बालाज खान। जेको मुंहिंजे वारो काकड़ो करे ॻाल्हाईंदो न त हुनजी ज़बान वटे छॾींदुसि। पाप न गए, पाप न गए। पाप न गए, पाप न गए। दिल लॻे थो त कादर दुश्मन खे ॾिसी वरितो आहे, हू भॼंदो थो अचे। दे ख़बर छा थियो आहे? मासात शेरदिल, वॾो ज़ुल्म थी वियो, नाहक थी वियो आहे। छा थियो आहे कादिर? जल्दी ॿुधाए थियो छा आहे? मासात रावल खान जो खून थी वियो आहे। मंठार मारे वियो आहे रावल खान खे। ॾाढी ॾुख जी ख़बर आंदी अथई कादर। रावल खान मरी वियो? शेरदिल, रावल खान असांजे करे मरी वियो आहे। वॾेरा पाण में विढ़िया आहिनि, पंहिंजा ॿुढा घड़ा पाण तारींदा, असांजे करे छो मोह आहे? शेरदिल भले वरियल खान ऐं बालाज खान हिक ॿिए जा हरीफ़ हुजनि, पर मिट बि आहिनि हिक ॿिए जा। असांजे करे वरियल खान बालाज खान सां वेर विधो आहे, उन ॻाल्हि खे बि त कोन विसारबो न। बालाज सां शेरदिल जी जंग जारी आहे। बाक़ी हुनखे हिक गोली रावल जे नाले जी बि हणंदुसि। मासात शेरदिल, हलो त हली वरियल खान जे ॾुख में शरीक थियूं। तव्हां वञो,
वनी वरियल खान जे दर्द में शामिल थियो। बाक़ी मां दुश्मन मारे पोइ वरियल खान खे मुबारक ॾींदुसि। शेर दिल, दुश्मन खे मारबो, पर वरियल खान जो जवान भाटियो मारिजी वियो आहे। उन सां मिलणु लाज़मी आहे। पाण बि चाचे जे तॾे ते आयो हो। गुलाब, शेर दिल वॾेरनि जी ओताक ते कोन वेंदो आहे। तव्हां चओ था त हलंदासीं, पर खे छॾ शेर दिल, ॿीहर उन्हनि जी उताक ते कोन हलंदासीं। हींअर हलणु लाज़मी आहे। दुश्मन जे ॿिए वार शेर दिल जे सीने में बाहि ॿारे छॾी आहे। तव्हां वञो, वरियल खान जे ॾुख में शरीक थियो। मां दुश्मन जी बर्बादी लाइ निकिरी थो वञा। ज़िद न कर यार, ही वक़्तु झेड़े जो न आहे। त बि ठीकु आहे। अरे ज़ुल्म थियो रे। अम्मा छा थियो? छो थी रोई? छा थियो अम्मा? तुझे पी मुझे भाटे रावल खे माराए छॾियो रे। छा? मुझे खानदान जो गबरू जवान मरी वियो। छा मंठार रावल खे भी मारे भी तो? मुंहिंजो मतलब रावल मरी वियो, पर अम्मा तुझे पी मारायो आहे रावल खे राणी। बालाज खान नाक करे छॾियो आहे, नाक। मकड़ मुकड़ भी तो पर पहुंचे क्या? राणी, रावल जी हयाती एतिरी हुई। सम्झा चल पंहिंजी मां खे। एतिरो बेदर्द त जानवर भी नाहे थींदो बाबा, जेतिरा तव्हां आहियो। छो मारायव रावल खे? बस ज़बान न वठी छॾिया। जे सामूं थी काकड़ो करे ॻाल्हाए। छा तव्हां पंहिंजी औलाद जे लाइ बि सरदार बालाज खान आहियो? हाँ, मां बालाज खान आहियां, सरदार बालाज खान। जेको मुंहिंजे आरो काकड़ो करे ॻाल्हाईंदो न, त हुनजी ज़बान वटे छॾींदुसि। ऐं हा, रावल खे पंहिंजे बिरकारनि मारायो, मूं न। बालाज खान, तू न जो कातिल आई, कातिल। तुझे हुकुम सां मुझे भाटो मारे वियो आहे। सिकंदर खे भी तो ज़ख्मी करायो हुयो। त पोइ वञ न, वञ चओ पंहिंजे भाउ खे फरियादी थिए मूं ते। ॾिसां त मूंखे फाही कहिड़ी थी अचे। तू ज़ोरावर आहीं, तो ते फरियाद कोन थींदी। मूंखे इजाज़त ॾे त रावल जे ॾुख में मां शरीक थियां वञी। वञ, पर बालाज खान जी ज़ाल थी वञजाए, वरियल खान जी भेड़ थी वञा, त वापसी जा दरवाजा बंदि हूंदई। या राणी कोन वेंदी। यो बालाज खान जो हुकुम आहे। वरियल खान, जेका रब जी रज़ा। रब जी रज़ा क़बूल आहे शेर दिल, पर मुंहिंजी सोट जो मौत बालाज खान जी रज़ा सां थियो आहे बाबा। ओ अबा मंठार रावल खान खे बोलाए मारियो आहे। इन बालाज खान जो हुकुम ते ओ अबा मांखे त छोरो करे वियो। इन बालाज जे हुकुम खे मंठार पूरो त करे वियो आहे, पर हाणे इहो मंठार वेंदो किॾे? हाशिम, तव्हां उन वक़्तु किथे हुयो?
ऐं रावल खान खे अकेलो छो छॾियो? रावल खान असांखे साण कोन खणंदो हो गुलाब, ज़मीन ते पाण वेंदो हो कमदार खे वठी। असां गॾु हुजूं हा त मंठार रावल खान ते वार करे बची कोन वञे हा। रावल खान मूंखे पंहिंजे पुट सिकंदर खां बि प्यारो हो शेरदिल। बालाज खान मुंहिंजी चेल चिॿी करे ॾींदी आहे। वरियल खान, बालाच ॾे असांजा घणा वहिंवार वरू हुआ, उन खां हिक हिक जो हिसाब वठंदासीं। रुगो तव्हां पंहिंजो पाण खे संभालियो। मुतार रब ज़ालिमनि खे गर्क कंदो, जिन तव्हांजो कुंदर कुठो आहे। रिश्तनि जा बंध हाणे टोड़े छॾिबा बाबा। बालाज खान सां हिकिड़ो ई रिश्तो आहे, दुश्मनीअ जो, बस। सिकंदर पुट फ़िलहाल त रावल जे विछोड़े मूंखे झोड़े विधो आहे। इहो पोइ सोचबो त बालाज खान जो छा करिणो आहे। वरियल खान, तव्हां भली बालाच लाइ सोचो, पर मूं उन लाइ जेको सोचे छॾियो आहे न, हाणे उनखे दुनिया जी का ताक़त शेर दिल खां बचाए कोन सघंदी, छो त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। सरदार साईं, तव्हां वटि मंठार जी इबादत क़बूल पए, बाक़ी वरियल ऐं वरियल जा वाठा मंठार जो वार बि विंगो नथा करे सघनि। वरी बि ख़्याल कजांइ मंठार, शेर दिल तुंहिंजे पोयां हूंदो। वॾेरो मारियो आहे तो शेर दिल जो वॾेरो। शेर दिल जी तलाश त असांखे बि आहे मुंशी। सच थी चवे सदोरी? हा बिल्कुलु सच। त पोइ मां मण मिठाइनि जा ॻोठ में विराईंदो सदोरी, छो त तूं मूंखे ज़िंदगीअ जी तमामु वॾी ख़ुशी ॾिनी आहे सदोरी, ऐं ख़ुशी बि एतिरी सदोरी जंहिंजो तूं अंदाज़ो बि नथी लॻाए सघी। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। सरदार साईं, मूं चयो हो न त मंठार ऋण बारे पोइ वापसि ईंदो। भली इहो न ऋण सरदार साईं। माण्हू मारण जी महारत थी, पर थोड़ो वक्त जो ख्याल कंदो कर। कहिड़े वक्त ते कहिड़े माण्हू खे कहिड़ी जाइ ते मारणो आहे, इन जो बि थोड़ो ख्याल रखंदो कर। ख़ैर, तुंहिंजो अॼु वारो कारनामो बालाज खान खे वणियो, इन करे तुंहिंजियूं पोयूं ग़लतियूं तोखे माफ़ आहिनि। थियण बि घुर्जनि बाबा, अहिड़ा शींहं ज़ंजीरनि में ॿधबा आहिनि छा बा? हिन खे आज़ादु छॾिजे, वते शिकार कंदो। सरदार साईं, मंठार अवां जे हुकुम जो ग़ुलाम पहिरियां बि हुयो, हाणे बि रहंदो, बसि ग़ुलामी क़बूल पए। क़बूल आहे तुंहिंजी ग़ुलामी, कंधार आहीं तूं। अॼु तो दिलि मुंहिंजी ठारे छॾी। मंठार, बालाज खान राज़ी आहे तॾहिं तूं अॼु आज़ाद आई, पर थोरो पंहिंजो ख्याल रखजांइ, किथे वरियल जा माण्हू तोखे नुक़सान न पहुचाइनि। सरदार साईं, तव्हां वटि मंठार जी इबादत क़बूल पए, बाक़ी वरियल ऐं वरियल जा वाठा मंठार जो वार बि विंगो नथा करे सघनि। वरी बि ख़्याल कजांइ मंठार, शेर दिल तुंहिंजे पोयां हूंदो। वॾेरो मारियो आहे तो शेर दिल जो वॾेरो। शेर दिल जी तलाश त असांखे बि आहे मुंशी। जेकॾहिं उहो मंठार जी ॻोल्हा में आयो त ज़िंदा वापसि कोन वेंदो। शेर दिल खे त मुंशी असां सां अलाह मिलाए, असां उनजी जा पैसा आहियूं। मुंशी सूबेदार खे सम्झाए छॾिजांइ त मंठार ते को केस दाख़िल न थिए, छो त मंठार खे अञा खोड़ मुंडियूं वढणियूं आहिनि। शाहनवाज़, तोखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाइणी आहे।
खुशखबरी? कहिड़ी खुशखबरी सदोरी? जल्दी ॿुधाए न। मां थियण वारी आहियां ऐं तूं पीउ। छा सच थी चईं सदोरी? हा बिल्कुलु सच। त पोइ मां मण मिठाइनि जा ॻोठ में विराईंदुसि सदोरी, छो त तूं मूंखे ज़िंदगीअ जी तमामु वॾी ख़ुशी ॾिनी आहे सदोरी, ऐं ख़ुशी बि एतिरी सदोरी जंहिंजो तूं अंदाज़ो बि नथी लॻाए सघीं। ॿुध, तोखे धीउ घुर्जे या पुटु? रब जे तरफ़ां जेको बि थिए सदोरी, उहो अलाह जी नेमत आहे, ऐं जेकॾहिं पुटु थियो न सदोरी त असांजे ख़ानदान जो वारिस थी पवंदो। मूंखे अदा मल्हार जी शादी ते लाल जोड़ो घुर्जे जंहिंजो मुल्ह बि महांगो हुजे, जीअं शादी ते पायां त सॼी ॼञ जूं नज़रूं मूं ते हुजनि। छा थियो आहे सोट? छो परेशान आहीं? परेशान न आहियां मारुल, हिन दफ़े छो? तुंहिंजे लाइ हर दफ़े लाल जोड़ो वठी ईंदुसि, जीअं तूं पाए घुमंदीअ न त हीउ तुंहिंजो सौट तोखे ॾिसी पियो ठरंदो। सोट, मारुल खां ॻाल्हि न लिकाए, कुझु त आहे जो तूं एॾो परेशान आहीं। इहो जेको न बालाज खान आहे न, इहो असांजे मथे जो सूर आहे, इन जे बारे में सोचां पियो। भाउ ॾे बालाज खान खे सोट, हुनजो त नालो ई न वठ, हाणे त मानी बि कोन वणंदी। मारुल, इहो बालाज खान शादीअ में रुकावट ज़रूर बणिबो। सोचां थो त इन ज़ालिम मां जान कीअं छॾायां। सोट, असां ग़रीब हुन ज़ालिम खे छा करे सघंदासीं? न मारुल न, इन ज़ालिम खे रोकणो पवंदो इन ज़ालिम खे, न त इहो ज़ालिम वॾो कलूर कंदो। ड्रेजारी छो थो सोट? सारंग जे हूंदे तोखे ख़ौफ़ करण जी कहिड़ी ज़रूरत? तूं परेशान न थी सोट। ज़ालिम जो ज़िक्र कंदे ख़ौफ़ त थींदो न सोट। सोट, सफ़ा कढी ॾिनी आई, इन ख़ौफ़ में तोखां मानी खाइण विसरी वई आहे। अची मानी खा। पहिरियां तूं खा। वाह वाह, महबूब जे हथनि सां मानी खाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे। मज़ो त आहे, दिल बाग बहार थी वञे। बाल सच पुछी न, तोखे खिलंदे ॾिसंदो आहियां तो सॼण सॼी काइनात खिलंदी आहे। ख़ामोश न रहंदी कर, ईअं खिलंदी रहंदी कर। मिठल, राबेल जी शादी कराइणी आहे, आख़िर केसिताईं बालाज जे ख़ौफ़ में विहारींदासीं? मुरादा मूंखे पंहिंजी हयाती प्यारी कोन आहे, ऐं न वरी न्याणी जी सींद सफ़ेद करण जो शौक़ु आहे, पर बालाज खान मल्हार जा राबेल खे को नुक़सान न पहुचाए, इन वीचार वकोड़ियो आहे मूंखे। राबेल हाणे घर खां ॿाहिरि त कोन थी वञे जो ज़ालिम जो ख़ौफ़ थो तोखे खाए, ऐं हाणे त हू औरताणा कपिड़ा बि पाए थी। असांजो घर ज़ालिम जे पहुंच खां परे कोन आहे मुरादा। शेर दिल जे चाचो बि त हुनजे घर में बालाज खान माराए छॾियो, इन जे करे केर कोन आहे मुरादा। आहे त वॾो ज़ालिम, पर हाणे छा कजे, नूरल वारनि खे शादी जी तकड़ आहे। तूं सम्झाए पंहिंजी भेण, मूं हुन सां कावड़ ख़तम करे छॾी आहे मुरादा। राबेल त हुननि जी अमानत आहे, पर बाबा अम्मा, तव्हां ॿई मुंहिंजे करे परेशान थिया आहियो न? न मुंहिंजी अम्मा, तूं त मुंहिंजे लाइ रहमत आहे, पर तूं अहिड़ी ॻाल्हियूं छो थी सोची? न बाबा, मां रहमत न, पर तव्हां ॿिन्हिनि जे लाइ ज़हमत आहियां। तव्हां परेशान न थियो बाबा, मासीअ खे वञी पाण ई चवंदसि की शादी नाहे करणी, पाण ई चुप थी वेंदा।
न न राबेल हाजुल खे ईअं न चइजां। ना तूं सम्झंदा त तुंहिंजे पीउ नूरल खे अञा नाहे माफ़ कयो। राबेल थी वक़्त जी बेरहमिन मूंखे मुंझाए छॾियो आहे। न त कुंवार जे जोड़े में पंहिंजी धीअ खे ॾिसण जो ॾाढो शौक़ु आहे मूंखे। पर बाबा मूंखे ॻाढ़े जोड़े जी जाइ ते कफन पाइण जो शौक़ु आहे। बस रुगो दुआ कर बाबा त कफन पाइण वारी मुराद जल्द पूरी थिए। राबेल राबेल चरी थी छा? कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करी? असांखे मारण जो इरादो कयो अथई छा? न मन मूंखे तव्हां माउ पीउ जे मथां सदके थियण जो शौक़ु आहे। फिर कोई इजाज़त ॾियो, मां सदके थियण थी चाहियां तव्हां ॿिन्हिनि तां। सदको त असां चुप था थियूं। हिते दहशत दिलियो डारे थी ऐं वहशत माण्हू मारे थी। महबूब साईं गलती जी सज़ा हूंदी आहे। तू मूंखे सज़ा ॾे। तुंहिंजी बेरुखी मंठार खे मारे विझंदी। तुझे किए जी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी, पर इनखां पहिरियां दिल चवे थी मां पंहिंजो पाण खे सज़ा ॾियां जो तो जहिड़े इंसान सां दिल जो करार जोड़ियो हुयुमि। तुंहिंजी मोहब्बत मूंखां सभु गुनाह कराया आहिनि महबूब साईं। तू मूंखे भली मयारी सम्झ महबूब साईं। मंठार मोहब्बत में इंदर जो हर हुकुम मञींदो आहे। पहिरियां तूं सिकंदर खान खे मारण जी कोशिश कई, हाणे तूं रावल खे मारियो। तूं खूनी आई खूनी। तुझे हुस्न जो गुलाम आहियां। तू मूंखे भली खूनी चओ, पर पंहिंजे गुनाह में मूंखे शरीक न कर मंठार। ऐं ॿीहर मूंसां मिलण जी कोशिश न कजांइ, न त मुंहिंजे हथां तुंहिंजो खून थींदो। मंठार जो मौत महबूब हथां थिए, मुंहिंजी इबादत क़बूल थी वेंदी। महबूब साईं मूंखे मारण जी हसरत हींअर पूरी करे छॾ त तुंहिंजी दिलि जी मुराद पूरी थी वञे। त पोइ हथियार वठ, तूं पंहिंजी हसरत पूरी कर। पाप नगर